करके तथा समुद्र सुखे नामुमकिन करके तथा समुद्र सुखे नामुमकिन उथर आ गया कोड रुके नामुमकिन तारीख करे चीख चयो वो आमिल के जाबिर आ गया उस्ताद सुखे नामुमकिन अज हिन तारीख शहर हैदराबाद में गस्टा सिंह जी अजीम शान ग्राउंड के मौजूदगी में स्टेज पे मौजूद तवा समिति जो कायम हाजी मोहम्मद अशरफ हासकरी उन सां गॾु मौजूद गस्टा सिंध जो मरकज़ इलेक्शन चेयरमैन साईं इकबाल अहमद पवर उन जा मेंबर साईं जमील अहमद आरई साईं नज़ीर शेख साहब साईं अली नवाज़ पल साहब साईं मुनीर अहमद हाले पुटो साहब ऐं हेठि पिंडाल में मौजूद मरकजी कैबिनेट जा सभी दोस्त साईं मामूद चौहान साईं फजलुल्लाह उमरानी साईं बरफत साहब साईं बाबू लगारी साईं कबीर खासकेली साईं गुलसन शर साईं साजिद अमीन ऐं असांजी भेनर अज़रा सैयद काजल लेथो कविता शहणी या सतूर साहिबान मेज़बान ज़िले हैदराबाद ऐं मेज़बान डिवीज़न हैदराबाद जा सभई ज़िले सदूर तालुकनि जा उहिदेदार ऐं हेठि पिंडाल में मौजूद असांजा पुराणा साथी साईं दरिया खान निज़ामणी साहब साईं फ़कीर मोहम्मद याकूब मंगरू साहब साईं जमा खुर्सो साईं बशीर नगर साईं अलामुल सोलगी ऐं ॿिया केतिरा ई चेहरा ऐं बशीर खुर्सो मौजूद आहे ऐं हैदराबाद ज़िले में सिंध जे पूरी कुंड कुछ कई आहे उस्ताद दोस्तों ऐं असांजी भेनरूं अस्सलाम वालेकुम सभी का पहिरियों तमाम मुबारकबाद ॾींदुमि हिन क्राउड खे तव्हांजे नज़्मो ज़ब्त जे सब्र जो मुज़ाहिरो करे एॾी वॾी तकलीफ़ करे हिन प्रोग्राम में शिरकत कई आहे सचमुच तव्हां सॼी सिंध खे मक़रूज़ करे छॾियो आहे तव्हांखे इहो कर्ज़ु इंशाअल्लाह हुन परफॉर्मेंस हलंदो जेको तव्हां हिन अजरकनि हिन पटके ऐं हिन गुलनि सां तव्हां असांखे मक़रूज़ कयो आहे अल्फतेह जेका हिकिड़ी लेगेसी आहे उहा हमेशह पूरे सिंध जे अंदरि बसर बेकार हूंदी आहे उनजा यूनिट हुजनि तालुका हुजनि ज़िला हुजनि डिवीज़न हुजनि ऐं मर्कज़ हुजे 13 साल हिकिड़े अहिड़े प्लेयर स्ट्रगल कई जेको स्टेट ते मौजूदु आहे हाजी मोहम्मद अशरफ हासकली ऐं साईं इकबाल पवर के पंहिंजे कारकर्दगी सां 2013 में इलेक्शन में थी उन खां पोइ मुसलसल टे हुआ न पहुचंदा आया इहा उन्हनि जी कारकर्दगी हुई ऐं साॻी अल्फतेह जेका लेगेसी आहे उनखे कंटिन्यू कंदे जॾहिं हिन इलेक्शन में असां पार्टिसिपेट करणु वियासीं त असां टे फर्स्ट पहुचियोसीं असां पंहिंजी इलेक्शन हिकिड़े किरदार सां ऐं पंहिंजे परफॉर्मेंस सां विढ़ंदासीं ऐं उन ॾींहं खां वठी इलेक्शन वारे ढेर कई इलेक्शन खां पोइ जेतिरा बि भरण आया थोरे करे सिवायो आज़माइश में ऐं मूं समेत जेका बि लीडरशिप ते मौजूदु आहे डिवीज़न ते हुजनि या हेठि क्राउड में मौजूदु आहिनि जेके असांजे यूनिटनि तालुकनि जा उहिदेदार आहिनि उन्हनि हिकिड़ो पंहिंजे हुस्न इख़लाक़ सां सिंध खे हिकिड़े शहर में विझी छॾियो ऐं उहो शहर आहे त मां सम्झां थो तारीख़ जो वॾे में वॾो इज्तिमाउ जेको सेरेमनी थी रहियो आहे त असां पंहिंजे पाण खे ज़िंदा क़ौम हुअण जो मिसाल ॾिनो आहे अचूं था हिन ॻाल्हि ते जंहिं स्टेट ते हाजी साहब तंज़ीम खे छॾे थो पियो जेका हुन तारीख़ हलाई जेका हुन तारीख़ हलाई हुन छा ॾिनो उहो हर उहो उस्ताद सम्झे थो पियो जेको उस्तादनि जे लाइ ऐं तंज़ीम जे लाइ दर्द रखे थो पियो मां हिन क्राउड जे तवसुल सां तव्हां सभिनी खे हिन टीम जे बलबूते ते यकीन गुज़ारियां ऐं सरकार खे बि गुज़ारिश कंदासीं त हर उहो कमु जेको उस्तादनि जे मुफ़ाद में हूंदो जेको तालीम जे बहितरी जे लाइ हूंदो उन में गस्टा तव्हां सां हराउल दस्ते जो किरदारु अदा कंदी जिते बि इहो सम्झोसीं त
इन मामले में उस्तादनि खे तकलीफ़ थी अचे या उस्तादनि जी तरक़ी में का रुकावट आहे त गस्टा सिंध उस्तादनि जे ढाल जी शिकिल अख़्तियार कंदी ऐं कहिड़ी बि हालत हुजनि गाज़ीअ में बि गस्टा पाण मल्हायो आहे हाणे बि तव्हांखे यकीन था ॾियारियूं त असां अॻु में नेगोसिएशन कंदासीं डायलॉग कंदासीं ऐं उन जे ज़रिए असांखे पंहिंजी पूरी टीम ते मुकमल यकीन आहे त इमामुल चवाणी बि असां ॾिसो आहे साईं फतुल्ला अमराणी बि असां ॾिसो आहे ऐं नौजवाननि जी हिकिड़ी टीम असां सां गॾु आहे जेका हली करे हिते उस्तादनि जे मसइलनि खे हल करण जे लाइ प्राण पतो ॾींदो मां उन सभिनी ऑफिसरनि खे बि गुज़ारिश कंदुमि जेके तंज़ीम जा दोस्त आहिनि जेके उस्तादनि जे कमनि कारण में रोशन ख़्याली रखंदा आहिनि त तव्हांखे खोड़ सारो इज़तूं मिलंदियूं गस्टा खां खोड़ सारो तावन मिलंदो ऐं उन्हनि खे बि ख़बरदार थो कयां त उस्तादनि जे मसइलनि जे रुकावट बणजण वारा जेके बि माण्हू हूंदा इंशाअल्लाह उनखे आइनी ऐं कानूनी तरीक़े सां मोड़ींदासीं मां हिन पूरे क्राउड खे यकीन ॾियारींदुमि तव्हांजी क़यादत मज़बूत हथनि में आहे हाजी साहिब जी सरपरस्ती रहंदी साईं इकबाल खे चेयरमैन जो मनसब आहे इलेक्शन खां पोइ हुन खां बि कानूनी कया असां मदद वठी सघूं था ऐं पूरी नौजवाननि जी सहेली जवाज़ कौर हिते मौजूदु आहे मेजर खुशो हिते मौजूदु आहे साईं आचर फास्ते जी आहे भाउ इफ्तार रावत आहे जीअं वॻड़ो जहिड़ा दोस्त हिते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जी मौजूदगी में मां सॼे सुख खे यकीन थो ॾियारियां त तव्हां बेफ़िक्र रहो जिते बि तव्हांजे मामले में का बि ॼाण में तव्हां सां इहे महसूसु कंदो जीअं हाजी अशरफ फास्ते जी तरह खां हिनमें इहे चङी गुज़ारिशां हुयूं ऐं मां इहो बि ज़रूरु चवंदुमि त गस्टा सिंध हिन महिल हिकिड़ो नंढड़ो हिसो अलॻि बि ॾिठो आहे ऐं हंसा बि चयो मामून बि चयो ऐं मां बि इहा ई गुज़ारिश कंदुमि जिते बि मौक़ो मिलियो सिंध खे हिकु करण जो असां हुन में देरि कोन कंदासीं हर हुन ॻाल्हि खे वेलकम कंदासीं जंहिंसां असां हिकु दफ़ो वरी गॾिजी करे हिकु थियूं बाक़ी शयूं थींदियूं आहिनि ऐं कानून ऐं पटाद ऐं हाणे बि जेको मामिलो थियो आहे उन चेयरमैन ॿुधायो वियो वरी को मौक़ो आयो त तव्हांखे ॿुधाईंदासीं असांजो को कसूर कोन हुयो असां हर मामले ते मुंतबारी जो मुज़ाहिरो कयोसीं अॼु ॾींहं ताईं कंदा हुआ अचूं इनशाअल्लाह आईंदा बि कंदासीं त पूरी सुंदर जे उस्तादनि जेका तकलीफ़ करे हिते आया आहिनि उन में खोड़ असांजा ऑफिसर दोस्त बि आया आहिनि ऐं खोड़ फौजा पंहिंजा अज़ीज़ बि हिते मौजूदु आहिनि या ॿिया जेके दोस्त ऑफिसर रिटायर मौजूदु आहिनि गस्टा जी मोहम्मद में हिते सभु गॾु थिया आहिनि असां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं सॼी सिंध खे स्पेशली मां पंहिंजे भेनरुनि खे जेके शिकारपुर खां जेको कश्मीर खां कई आई आहिनि उन्हनि जा तमामु घणा एहसान ऐं असांजा अजीब मौजूदु आहिनि जेके असांजी मर्कज़ी कैबिनेट में आहिनि ऐं हुन सां गॾु गॾु रंधिया बलोच हिते मौजूदु आहे जेका जनरल सीट ते दले सदर चूंडी आई आहे ऐं मां चवंदो आहियां त अॼु काजल अंदरां असांजी भेनर आहिनि हे असांजो भाउ आहे छो त हीउ जनरल सीट ते खटे अची करे गस्टा जे गुलदस्ते में हिकिड़ो ख़ूबसूरत इज़ाफ़ो थियो अथव तव्हां खोड़ सारा मुक़ररु कराए विया आहिनि काफ़ी देरि थी वई आहे मां हिकिड़े शेर सां तव्हांखे यकीन ॾियारींदुमि सॼी सिंध खे पंहिंजी भेनरुनि खे पूरे जेके असांजो कैबिनेट मौजूदु आहे त घणी घणी छोकरी थी भारत घणी छोकरी थी भारत गयूं थन ते यकीन रख तूं दरार कंहिंजी सही सघां थो मयार तुंहिंजी सही दोस्तों जंहिं वटि बि सिग्नेचर शीट मौजूदु आहे उहो महिरबानी करे हिते स्टेज ते असांखे सिग्नेचर शीट पहुचाए या साईं मोहतरम अली नवाज़ पनवल साहब सां राब्तो करे जंहिं वटि दोस्त सिग्नेचर शीटूं आहिनि उहे महिरबानी करे असांखे सिग्नेचर शीटूं